العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم من الذين هادوا يحرفون الكلمة صدق الله العظيم وصدق رسوله النبी الकरीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो कि जेके शख़्स यहूदी आहिनि उहे हर्फ़नि खे पंहिंजी जाइ तां मटाइनि था, यानी हर्फ़ कहिड़ा जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तौरेत शरीफ़ जे अंदरि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अता फरमाया। उनमें उहे कहिड़ा हर्फ़ हुआ जिन हर्फ़नि में असांजे आका मदीने वाले साईं जो शान मुबारक हुयो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ात हुयूं, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मुबारक हुयो। पोइ जॾहिं उन्हनि तौरेत शरीफ़ जे अंदरि ॾिठो त माण्हू पढ़ंदा त उन्हनि जे दिलनि जे अंदरि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत भी पैदा थींदी ऐं इन सां गॾोगॾु इहो हक़ बि वाज़ो थी वेंदो त अल्लाह जो आख़िरी नबी दुनिया जे धरती ते तशरीफ़ फरमा थींदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिफ़तूं, उनजो ज़िक्र अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे आसमानी किताबनि जेके ज़मीन ते आया, सहीफ़ा नबियुनि ॾे आया, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सभ में लिखी करे मोकिलिया। पोइ जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अदावत रखण वारा माण्हू उनमें मौजूदु हुया, उन्हनि छा कयो जो उन अखरनि खे मटाए करे उन जॻह ते ॿिया लफ़्ज़ रखी छॾियाऊं, जंहिंजी माना तब्दील थी वई, मफ़हूम मटिजी वियो। बल्कि हिन क़ुर पाक जो ज़िम्मो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाण खयो हिन जो त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हिन किताब खे, हिन ज़िक्र खे नाज़िल करण वारा बि असां आहियूं ऐं हिन जी हिफ़ाज़त करण वारा बि असां आहियूं। हिन क़ुर पाक जे अखरनि जे अंदरि केरु चोरी नथो करे सघे, के हर्फ़ खे मटाए नथो सघे, के ज़ेर ज़बर जे अंदरि ख़्यालत नथो करे सघे। पर अॻु में ईअं हुयो, यहूदनि ईअं कयो। यक़ूलून समिअना व असैना, चवनि पिया त असां ॿुधोसीं ऐं न मञियोसीं। वस्मउ ग़ैर मुस्मइन, ॿुध पर न ॿुधण जे बराबरि, यानी न ॿुधल हुजे त भलो आहे। या न ॿुधण मां मुराद त जेको महबूब ग़ैर आहे, जेको तुंहिंजो मुखालिफ़ आहे, इन जो कोल न ॿुधल हुजे तोखे त भलो आहे, छो जो इन जे ॿुधण सां तुंहिंजे दिलि खे इज़ा पहुचंदो, तकलीफ़ पहुचंदी, जो न ॿुधल हुजे। व रायना लयम बि अलसिनतिहिम, ऐं रायना चवनि था पंहिंजे ज़बाननि खे मरोड़े करे, व तअनन फि दीन, ऐं दीन में ताना हणनि था। यहूदनि जे अफ़ालनि खे, गुस्ताखनि जे अफ़ालनि खे अल्लाह ताला बयानु फरमाए थो पियो। यानी हिकिड़ो लफ़्ज़ जेको ॿ माना रखे, हाणे चवण वारो माण्हू जॾहिं चवे थो पियो त उनजे दिलि जे अंदरि उन ॿिनि माननि मां हिकिड़ी माना त हूंदी न। हाणे यहूदी जेको उहो माना वारो लफ़्ज़ जंहिंमें ॿ मानाऊं हुयूं त उहो उनजे अंदरि पंहिंजे जेको अंदरि में ख़बासत रखनि पिया, उन नियत सां अलाह जे रसूल में चवनि पिया, बारगाह में चवनि पिया। या रायना जे लफ़्ज़ जी माना आहे त रिआयत कर असां सां, रायना फरमाए त लयम बि अलसिनतिहिम, ज़बाननि खे मरोड़े करे ऐं महबूब जी बारगाह में चवनि पिया। रायना ही पिया चवंदा राईना, यानी ज़बान खे मरोड़े करे राईना या रसूल अल्लाह। रायना जी माना त रियाज़ फरमायो असां सां। जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे उनखे चयोसीं, उन्हनि खे दोहरायो, उनखे वरी असांखे सम्झायो त अरबी जे अंदरि उनखे चइबो आहे रायना, असांजा महबूब असां सां रियाज़ फरमायो। हो यहूदी ज़बाननि खे मरोड़े करे ईअं चवंदा राईना या रसूल अल्लाह। राईना ज़बान जे अंदरि हूंदो आहे। राईना जी माना आहे राई सॾिबो आहे धनार खे, जेको ॿकरियूं चारे, रिढियूं चारनि खे सॾिबो आहे धनार खे। राईना
असांजा धनार, यानी हुनजे दिलि ज़बान में लफ़्ज़ साॻियो हो। असहाबनि जॾहिं इहो चवणु शुरू कयो राइना या रसूल अल्लाह, त हिननि जिन जे दिलनि जे अंदरि निफ़ाक़ हुयो, जिन जे दिलनि जे अंदरि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत ऐं अदब न हो, त उहे चवणु लॻा त राइना या रसूल अल्लाह। पर उन ख़बासत खे जेका उनजे अंदरि में रखियल हुई, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़ाहिर फरमायाई त महबूब हीअ तोखे राइना चवनि था पिया, पर हिन जी नियतूं जेके आहिनि, हिन जा इरादा जेके आहिनि सो ॿिया आहिनि। अल्लाह हुन ख़बासत खे ज़ाहिर फरमाए महबूब जे साम्हूं पेश कयाई। वतअनन फी दीन, ऐं दीन में ताना हणनि था पिया। लौ अन्नहुम क़ालू समिअना व अताना, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं ईअं चवनि हा त ए असांजा महबूब असां ॿुधोसीं ऐं फरमा बरदारी कईसीं, पर हुननि छा चयो समिअना असैना वस्मउ जी जॻह ते ईअं चवनि हा त ॿुध वनज़ुरना असांजे मथां नज़रे करम फरमा लकान खैरन लहुम, अलबते इहो हुननि जे लाइ भलो आहे। व अक़वाम ज़ोर मज़बूत आहे। अल्लाह जी ज़ाते बाबरकात हिन जॻह ते अॻिनि लफ़्ज़नि में ईअं याद फरमाए जो जीअं पोइ ते हिन जो ज़िक्र अची वियो आहे आयत मुबारक जे अंदरि, जंहिंमें अल्लाह ताला मोमिननि खे मना फरमाई त हाणे महबूब खे राइना न चओ महबूब जी बारगाह में। मौला जी कॾहिं ॻाल्हि सम्झ में न अचे त पोइ छा चऊं, कि तव्हां चओ उनज़ुरना या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा रसूल असांजे मथां नज़री करम फरमा, त जीअं मुनाफ़िक़ इन मां फ़ाइदो न वठे, जेको लफ़्ज़ ॿिनि मानानि वारो आहे उन मां उहो फ़ाइदो न वठे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात लकान खैरन लहुम, जेकॾहिं महबूब खे ईअं चवंदो त महबूब असांजे मथां नज़रे करम फरमा, त इहो तव्हांजे लाइ भले में भलो आहे। व अक़वम, ऐं इहो वॾो मज़बूत कौल आहे। अक़वम मां मुराद छा त ॿियो कौल इहो चई न सघंदो, बल्कि मोमिन चई सघंदो। आख़िर में अल्लाह ताला फ़ैसिलो थो ॿुधाए, फरमाते वलाकिन लअनहुमुल्लाहु बिकुफ्रिहिम फला युमिनून इल्ला क़लीला। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात, पर इन्हनि जे मथां अल्लाह जी ज़ाते बाबरकात इन कुफर जे करे इन्हनि जे मथां लानत फरमाई आहे। वो इहे न ईमान आणींदा, बल्कि थोरा इन मां ईमान आणींदा। यानी यहूदियुनि मां घणा ई ईमान जे अंदरि दाख़िल न थींदी, घणा यहूदी न थींदा, छो जो उन्हनि महबूब जी बेअदबी कई आहे, सोने महबूब जे शान जे अंदरि हुन गुस्ताखी कई आहे। उन्हनि अल्लाह जे महबूब जो जेको ज़िक्र हुयो उनखे हरफ़नि खे मटाए करे अल्लाह जे महबूब जे ज़िक्र खे हुननि लिकायो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरन त पोइ इन्हनि जे मथां अल्लाह जी ज़ाते बाबरकात लानत फरमाई आहे। ऐं जेको लानती हूंदो आहे न उनखे अल्लाह ईमान नसीब कोन कंदो आहे। ऐं अल्लाह ताला हिन आयत मां इहा ॻाल्हि वाज़िब फरमाए थो पियो, जेको अल्लाह जे रसूल जो बेअदब गुस्ताख़ आहे उनजे मथां अल्लाह जी लानत आहे। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात हर मुस्लमान खे अहिड़े कम खां महफ़ूज़ फरमाए जेको महबूब जे शान जे ख़िलाफ़ महबूब जे अंदरि ऐब जो ई करे थो पियो, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बुग़्ज़ दिलि में रखे थो पियो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक जे अंदरि इन जी वज़ाहत फरमाई। यानी इहो सिर्फ़ु कलमो न पढ़णो आहे जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, पर उन सां गॾोगॾु अल्लाह जे महबूब जी अज़मत खे बि क़बूल करणो आहे। हिन पूरी आयत जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतलिक़ ख़िताब फरमायो आहे, सम्झाए थो पियो त तव्हांजो ईमान जेकॾहिं अल्लाह जे रसूल जे मुतलिक़ सचो आहे, मुहबत बि आहे, अदब बि आहे, ऐं सोने महबूब जी अज़मत खे बि मञो था पिया, त पोइ तव्हां अल्लाह जी लानत खां बची सघो था। पर जेकॾहिं अल्लाह जे महबूब जे शान जे अंदरि तिर बराबरि या वार बराबरि बि को तव्हां में गुस्ताखी मौजूदु आहे, पोइ तव्हां अल्लाह जे लानत खां बची न सघंदव। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हे बि अॻियुनि उम्मतुनि जा अकाबर आहिनि जंहिंजो ज़िक्र करे थो पियो, पर ख़ुदा हुन जी मोतबिरी खे पैमाल करे थो छॾे सिर्फ़ु इन ॻाल्हि जे अंदरि त महबूब जी अज़मत शान जिन जी सम्झ में नथो अचे ऐं सोने महबूब जे शान खे घटाइण जी कोशिशि कनि था पिया, त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे पुराणे मुस्लमान हुजण जे करे बि ख़ुदा ताला उन जे ईमान खे क़बूल नथो करे। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तालीम ॾिए थो पियो त अदब बि हिकिड़ी शइ अथव, जिन हर शइ में अदब आहे, रुॻो ईअं न जो ईमान में आहे, बल्कि अंदरि बि ॿाहिरि बि। पूरी ज़िंदगी इंसान जेको आहे सो आदाब में जकड़ियल आहे। पूरी ज़िंदगी इंसान में अदब हुजणु घुरिजे। ॾिसो त रुॻो हिकिड़ो लफ़्ज़
जेकॾहिं पंहिंजे पीउ माउ खे ग़लति ॻाल्हाई त छा उनजूं निमाज़ूं क़बूल थींदियूं, उनजूं ख़ैरातूं क़बूल थींदियूं? घर जे अंदरि ई उनजी तबाही जो सबबु बणिजी सघे थो पियो। त ख़ुदा जे महबूब जो शान अबे खां बि वधीक आहे, अमड़ खां बि वधीक आहे। फरमाए त वन्नास अजमईन, जेसिताईं सॼी इंसानियत खां वधीक मूंसां मुहबत न कंदव तेसिताईं तव्हां साहिब ईमान बणिजी न सघंदव। यानी ईमानदार हुजण जे करे यहूदियुनि वारो कमु न करणु घुरिजे, ईसाइनि वारो कमु न करणु घुरिजे। छो जो अल्लाह ताला क़ुर पाक जी आयत में फरमाए थो पियो त इहो कमु महबूब जी गुस्ताखी ऐं बेअदबी वारो, महबूब जे शान जे घटाइण वारो कमु इहो यहूदियुनि कयो आहे, मुसलमाननि कोन कयो आहे। जेकॾहिं को तव्हांजे साम्हूं अहिड़ो माण्हू अचे थो पियो जेको सुहिणे महबूब जे शान खे घटाइणु चाहे थो पियो ऐं तव्हांजे अॻियां ॻाल्हि अहिड़ी थो करे जंहिंमें ख़िफ़त आहे, हलकड़ाई आहे, त पोइ तव्हां हुन में सम्झी वञो त इहो तव्हां मां कोन अथव, इहो को ग़ैर माण्हू आहे, इहो को धारियो आहे जेको अलाह जे महबूब जे शान खे घटाइण जी कोशिशि करे रहियो आहे। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन पूरी आयत में असांखे इहा दावत थो ॾिए त ख़बरदार थियो, पंहिंजे ईमान खे बचाइण जे लाइ तव्हांजे लाइ हक़ आहे त मुंहिंजे सुहिणे महबूब जे मथां सही तरह सां ईमान आणींदव त तव्हांजो ईमान मुकमिल थी। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह